अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़ज़ हाज़रीन ऐं असांजा नाज़रीन। लाफ्ट हाउस में मां आहियां मुंहिंजो मेज़बान साॻियो ई गुज़िरियल साल खां हलंदो थो अचे सोराब सूमरो ऐं अॼु बि असां जिन ताउन कयो आहे, स्पॉन्सर कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, वाइटल चांहि ठाहिण वारनि, 7 हिल्स अपार्टमेंट्स वारनि, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, हिलाल जा डिंग डोंग बबल ठाहिण वारनि ऐं गाला बिस्किट ठाहिण वारनि असां सां ताउन कयो आहे। इन्हनि स्पॉन्सर्स जे लाइ असांजे लाइ ताड़ियूं थी वञनि दोस्तो। ग़रीबनि जो तादादु तमामु घणो आहे ऐं हिते ऑडियंस में बि माशाल्लाह जेके असांजा दोस्त वेठा आहिनि, असां पाण ग़रीब असां कहिड़ा मलिक रियाज़ जा पुट रहूं, पर ज़ाहिर आहे शो जे लाइ तयारु थी अचिणो पवंदो आहे। पर गामू केॾो बि तयारु थी अचे लॻंदो पोइ बि किनो आहे। ग़रीब ऐं अमीर में वरी फ़र्क़ु बि हूंदो आहे ताहिर राई साहब। हीअ अमीर माण्हू सुबुह सुबुह जो ऑफिस लाइ तयारु थींदो आहे, घरवारी हुनखे कोट पाराईंदी आहे, टाई सेट कंदी आहे, बैग खणी ॾींदी आहे, गेट ताईं छॾणु ईंदी, गाॾीअ ताईं हैलो हाय टाटा बाय, ख़ुशगवार मूड में ऑफिस वेंदो। ऐं असां पारो माण्हू या गामो पारो माण्हू अगरि निकिरंदो घर खां न, घरवारी छिगल चप्पल ॾींदी आहे, मोची करे ॾिनी वञे, वापसी में खणंदो अची हा। वरी शाम जो जॾहिं माण्हू वापसि ईंदो, गामो जहिड़ो माण्हू ग़रीब माण्हू घर ईंदो अची पुछंदो डिजी डिजी ज़ाल खां, मानी आहे भला राति जी न? त उहो चवंदसि वठी न आहे नान नियारी, ख़बर नथी मुंहिंजी तबियत ठीकु न आहे। हाणे यकीन करे इहे पंहिंजूं ॻाल्हियूं थो करे लान थी रहे पंहिंजी बाबा असां बि त गामू ई आहियूं न। हा इहा ॻाल्हि कर न, पंहिंजी घर जी ॻाल्हि कई हाणे माते हा। हे ॿुधा थी उहे माण्हू अमीर ईंदा न, मिसाल अमीर ईंदा सुबुह जो उथंदा, हलो मॉम हे छा नाश्ते में पचायो? अंडो आहे, ब्रेड आहे। ऐं हे ग़रीब पापा आहिनि, पापा ख़बर आहे तव्हांजी। अहिड़ा माण्हू गामू, हिकु त ग़रीब वरी ॿारनि खे सेखारींदा मूंखे पापा चइजांइ। असां घर वियासीं हिकु दफ़ो, ॿार आया हिन जा, हिनखे चयूं पापा पापा तव्हांजा फ्रेंड आया आहिनि। मां चयो हे तव्हां हिनखे पापा चवंदा आहियो? चए हा। मां चयो पोइ लानत आहे अहिड़े पापे ते। अॼु जीअं त लाफ्टर हाउस में असां वटि हमेशह जीअं मुख़्तलिफ़ महिमान ईंदा आहिनि, मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो हूंदो आहे उन्हनि जो। अॼु असां वटि स्पेशली लाड़काणे खां महिमान आया आहिनि जेके असां सां गॾु हूंदा फस्ट ब्रेक ताईं, छो जो लाड़काणे खां आया आहिनि, उन्हनि खे लाड़काणे वापसि बि वञिणो आहे। आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जी ताज़ी इलेक्शन थी, उन में उन्हनि जो पूरो पैनल हेवी मैंडेट सां खटी आयो आहे, त उन्हनि महिमाननि खे हिते घुरायो आहे। असां सभ खां पहिरियां जंहिं महिमान खे घुरायो तमामु पुराणो असांजो सीनियर आर्टिस्ट बि आहे ऐं आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जो बानी आहे, ईअं सम्झो बुनियादु विझंदड़ आहे उहो माण्हू, उनजी स्ट्रगल आहे जो अॼु ताईं लाड़काणा आर्ट्स काउंसिल माशाल्लाह तमामु ज़बरदस्त नमूने सां हली रही आहे ऐं उन्हनि बि इलेक्शन खटी आहे ताज़ो। तव्हांजी भरपूर तारीफ़ में सभ खां पहिरियां सेक्रेटरी आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो अब्दुल सत्तार खुहावड़। अब्दुल सत्तार खुहावड़ खां पोइ असांजो ॿियो महिमान तमामु प्यारो असांजो दोस्त पुराणो जेल जो साथी बि हुनखे चई सघूं था, फाइनेंस सेक्रेटरी आहिनि आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे में ऐं असांजा धरती टीवी न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि पूरी सिंध जा बि ऐं लाड़काणे जा बि। अवांजी भरपूर ताड़ियुनि में मुनव्वर रिंद। मुनव्वर रिंद खां पोइ असांजो प्यारो दोस्त आहे, उहो बि ॾाढो सुठो एक्टर आहे, स्टेज जो, टीवी जो। अवांजी भरपूर ताड़ियुनि में डिप्टी सेक्रेटरी आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणा अब्दुल हादी बुगटी। उन्हनि खां पोइ आख़िरी महिमान असांजो जेको चौथो नंबर, उहो बि ताज़ी इलेक्शन खटी आयो आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जी ऐं चेयरमैन आहिनि लाइब्रेरी जा। अवांजी भरपूर ताड़ियुनि में मोहम्मद पंजल ख़ान सांगी। छो तो माण्हुनि खे कूड़ ॻाल्हाए, छो तो ॻाल्हाए टीवीअ ते वेही? कहिड़ा कूड़ ॻाल्हाए? तूं चवे थो सेक्रेटरी आहे, सेक्रेटरी त अकबर लगारी आहे। अरे बाबा उहे कल्चर डिपार्टमेंट जा सेक्रेटरी आहिनि, ही सेक्रेटरी आहिनि आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जा।
उहो लाड़काणे जा हा। माना हितां जा न आहिनि, कराची जा। न लाड़काण आर्ट्स काउंसिल सही सही। ऐं साईं कोटा वारो केरु आहे? साईं मुनवर रिंद। ओ छा थियो? हे उहो त न आहे जेको चइबो 10 वठि 15 वठि 20 वठि। फाइनेंस सेक्रेटरी आहे त ज़ाहिर आहे सॼो फाइनेंस हिननि जे हथ में आहे न आर्ट्स काउंसिल। पोइ साईं माशाल्लाह एॾो पैसो त पोइ असांखे चओ ईअं पोइ माना रेट घटि करे। उहो कमु ई हुननि जो इहो आहे। अल्लाह वरी हिनखे छा थियो? जेल जो साथी थी न, हा जेल में हिनखे बदल खणाईंदा हा चुप। कद नंढो थी वियो। ऐं हे असांजा उहिदेदार आहिनि। पूरा न आहिनि। उहिदा पूरा न आहिनि भाई, गाॾीअ में जॻह बि त हुजे न हिते। फ़िलहालु अञा वरी ॿिया उहिदेदार जेके आहिनि उहे वरी ईंदा नेक्स्ट प्रोग्राम में। फ़िलहालु हादी बुक्टी साहब जी गाॾीअ में जॻह एतिरी हुई जो सतार ख्वाड़ साहब बि काफ़ी हुयो हिकिड़ी गाॾी में। पर पोइ बि पंजल सांगी साहब बि अची वियो, मुनवरन साहब बि अची वियो। साईं तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। स्पेशली लाड़काणे खां आयो डिप्टी सेक्रेटरी ॾींदासीं साईं हाणे अब्दुल हादी बुक्टी साहब। प्यार में हादी बुक्टी चवंदा आहियूं हुननि खे असां। ऐं माशाल्लाह ॾाढा सुठा एक्टर बि आहिनि। ऐं हाणे तव्हां डिप्टी सेक्रेटरी थिया आहियो पहिरियों भेरो शायदि। इहो कीअं ख़्यालु आयो त मां बि इलेक्शन में बीहां? साईं पंहिंजो सराब साईं एक्चुअली छा आहे त जॾहिं सतार साहिबु चयो त आर्ट्स काउंसिल में वजूद अमल में आणींदासीं, सो तव्हां महिरबानी करे असां जेको आहे गॾु थियो। पोइ साईं मां साईं मंज़ूर कोयार माना हिकिड़े क़िस्म में ट्रैक आहे ठही। पोइ पंहिंजो करस्पॉन्डेंट शुरू कईसीं। साईं जेको आहे 5 ॼणनि सां मिलंदो आयो आहे, लीडरनि सां बि। छो त पीपल्स कल्चर विंग जे सदर बि हुया हिते लाड़काणे ज़िले जा। हिन जो त मूंखे आर्ट्स काउंसिल एनी हा उहो खपे। पोइ ओके थी वई। उनखां पोइ वरी जेको आहे जॾहिं उनजी रजिस्ट्रेशन अमल में आई, उनखां पोइ उन मेंबरशिप कईसीं। छो त मेंबरशिप लाइ 100 खां अबो जेको आहे मेंबरनि जी ज़रूरत हुई। माशाल्लाह लाड़काणे में त पंहिंजो फ़न जो गहवारो रहियो आहे लाड़काणो हमेशह। तव्हांखे ख़बर आहे तक़रीबन मां त सम्झां थो लाड़काणे हर माण्हू आर्टिस्ट आहे। हर माण्हू आर्टिस्ट आहे, आर्ट लवर आहे। डेफिनेटली बिल्कुलु सही आहे। त 100 पोइ मेंबर तव्हां लाइ त मसइलो ई न थियो हूंदो। मसइलो ई न थियो। ठाहे यकदमि रजिस्ट्रेशन कराईसीं। उनखां पोइ पहिरीं इलेक्शन थी। इलेक्शन में पंहिंजो मां डिप्टी माना ट्रेज़रर थियुसि। अनपोस थी वियासीं सभु पैनल जो पैनल। अपोजिशन में कोई हुयो ई न। अपोजिशन में कोई हुयो कोन्हे। चयो त बाबा हिननि आर्ट्स काउंसिल ठाहियो आहे, हिन जे हाणे कॉम्पिटिशन में न ईंदासीं। भली जेको आहे पंहिंजो पैनल ठाहे शुरूआति कनि। पोइ शुरूआति कईसीं। उनखां पोइ 2 सालनि खां पोइ वरी इलेक्शन थी। इलेक्शन थिए त वरी बि साॻी पोस्ट ते मूंखे बीहारियो अथऊं पैनल वारनि। त बाबा साॻी पोस्ट ते तूं बि। पोइ साॻी पोस्ट वरी बि असां पंहिंजो इलेक्ट थी आयासीं। उनखां पोइ आस्ते आस्ते जेको आहे सो हुनजो इहा तव्हांजी माना दोस्ती हुई जो कोई तव्हांजे साम्हूं न पियो अचे या बुकटी ॾिसी करे साम्हूं न पियो अचे? न बुकटी आहे न साम्हूं केरु? हा उहो बुकटी लॻावे कोन थो लॻा थो बुकटी। हा न तव्हां क्लीन शेव बुकटी आहे। न अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। हाणे त वरी वॾो मुक़ाबिलो हुयो ॼण हिकिड़ो बाक़ाइदे। हाणे हिन दफ़े वरी मूंखे डिप्टी सेक्रेटरी एक्चुअली छा आहे त जॉब बि हुई त उन करे वरी ऑफिस में बि टाइम पिया ॾियूं। उनखां पोइ रिटायरमेंट जो वरितमि। त चयोसि त बाबा हाणे भला बाक़ी टाइम तूं हेॾी आर्ट्स काउंसिल खे ॾियूं सॼो। पोइ उन करे डिप्टी सेक्रेटरीअ लाइ मूंखे जेको आहे सो नॉमिनेट कयो। माशाल्लाह पंहिंजो उहो वॾी अक्सरियत सां खटे आयासीं। मुनवर रिंद साहब असांजो तमामु प्यारो ब्यूरो चीफ आहे धरती न्यूज़ जो। ऐं तव्हां वटि आर्ट्स काउंसिल में फाइनेंस सेक्रेटरी आहियो तव्हां? जी भाउ। ऐं मुंहिंजे ख़्याल में ॿियो 3 दफ़ो थिया हुता। सराबा सभ खां पहिरियां त महिरबानी। ऐं धरती टीवी जो जेको लाफ्टर शो आहे जी जी त पंहिंजो घर आहे असांजो। ऐं ताहिर भाई जी महिरबानी सॼी आर्ट काउंसिल लाड़काणे खे हिन प्रोग्राम में असांजे दोस्तनि खे घुरायो। मां तव्हांखे ॿुधायां त आर्ट काउंसिल जे हवाले सां इहो 4हों भेरो आहे मां कंटिन्यू। माशा 4हों भेरो फाइनेंस सेक्रेटरी थियो जेको थिया पियो। माना उन्हनि खे एॾो एतबार आहे त हे पैसा खणी काॾे ई न भॼी वेंदो, हिनखे ई कयो बसि फाइनेंस सेक्रेटरी। बिल्कुलु ज़ाहिरी आहे दोस्तनि जो एतमाद आहे। इहे दोस्त ई आहिनि। ऐं तव्हांखे पाण खे ख़बर आहे। ईअं सम्झो तव्हां बि असां सां ॼणो हिसो आर्ट काउंसिल में। ऐं सॼो तव्हां दोस्तनि बि असांजी कैंपेन बि हलाई। तव्हांजी महिरबानी, गामू जी महिरबानी, ताहिर भाई जी महिरबानी, असांजो MD आहे अज़हर सुहाग साहिबु उनजी महिरबानी। हीअ सॼी टीम सम्झो धरती टीवी जी टीम आहे। लाड़काणो आर्ट काउंसिल जेकी आहे ईअं सम्झो धरती टीवी आहे। पंजल खान सांगी साहब असां वटि वेठा आहिनि, चेयरमैन आहिनि लाइब्रेरी डिपार्टमेंट जा। माशाल्लाह साईं लाइब्रेरी कीअं संभालियो था? किताब वग़ैरह संभालींदव या छा कंदव? जी सर। या रोज़ाना उहे किताब ॻणींदा वञी पूरा आहिनि या न? सर मां बि आर्ट काउंसिल में तक़रीबन 2012 खां 2012 खां उन में आयो आहियां। ऐं पहिरीं सोशल वेलफेयर डिपार्टमेंट हूंदी हुनजो मां चेयरमैन हुउमि। माशाल्लाह। ऐं उनखां बाद में वरी मां इलेक्शन जे ज़रिए मां बि फाइनेंस सेक्रेटरी ते 2 साल जेको आहे सो रहिया आहियूं, चूंडी आयासीं इलेक्शन में। उनखां पोइ वरी मां
हींअर गुज़िरियल साल बि गुज़िरियल टेन्यूअर में बि 2 साल मां लाइब्रेरी जो चेयरमैन हुउमि जी जी ऐं हींअर बि जेको आहे सो लाइब्रेरी जो आउं चेयरमैन जेको आहे सो मुंतख़िब थियो आहियां ऐं तव्हांजी ख़ासि तौर ते सोराब सुमरो साहिबु ऐं असांजी धरती टीवी ऐं अली गुल मला इन्हनि दोस्तनि जी काफ़ी महिरबानी हुई असांजे टीम सां गॾु हुया ऐं असांजा 2 मिलिया साथी आहे तव्हांजा पैगाम असांखे मिलनि पिया ऐं धरती टीवी जो साकार हुयो उन्हनि बि असांजी काफ़ी जेका आहे हिमत अफ़ज़ाई कई ऐं असांजी बाक़ी महिनत हुई ऐं पंहिंजे महिनत अला कयो उनजो रंग लातो ऐं असांजो पूरो पैनल जेको शालती पीपल्स कल्चर पैनल उहो पूरो जो पूरो खटी आयो ऐं इन जोश ऐं जज़्बे सां त अॻिते इनशाला पंहिंजे मेंबरनि जी जेका आहे असां ख़िदमत कंदासीं ऐं उन्हनि जी जेके उमेदूं आहिनि उन्हनि ते पूरो लहंदासीं इनशाला। अञा असां वटि कुझु ॿिया बि उहिदेदार आहिनि जीअं सवेर चयोसीं उहे बि ईंदा साईं छा थियो हे केरु आहे साईं छा अस्सलाम बाबा केरु साईं वालेकुम छा आहे कीअं अचणु थियो सर मां बि आर्ट काउंसिल जनरल सेक्रेटरी रही चुको आहियां। कहिड़ी आर्ट्स काउंसिल? आर्ट काउंसिल दिमाग़ी तवाज़ुन मुंहिंजो दुरुस्त न आहे हाणे ख़बर न आहे त कहिड़ी आर्ट काउंसिल जो हुयुमि मां। ईअं साईं कीअं अची विया रेकांड तव्हांखे कंहिं घुरायो ई न तव्हांखे म्यूज़िक वॻो न ताड़ियूं वॻियूं तव्हांखे कीअं घुरायो आहे? अच्छा हिननि खे कंहिं घुरायो हे बि अची विया। करे पोइ अचिबो आहे असां पंहिंजे ख़्याल में कयो अलाए को सीक्रेट ॻाल्हायूं पिया तूं हलबो हलियो आहे साईं ॾिसो न ही खटण जी ख़ुशी में हाणे ख़बर नथी पए त किथे वेठा आहियूं। अच्छा असां हारण जी ख़ुशी में असां ख़बर नथी पए त किथे गिरी था वञूं। तव्हां कीअं हारायो साईं? मां मुसलसल 3 टेन्यूअर खटियासीं जनरल सेक्रेटरी जा आख़िरी जेको धकु लॻो उहो दिमाग़ी माना सम्झो त बाक़ाइदा मणको लॻो वञी। अच्छा अॼु ताईं दिमाग़ सही न आहे। अच्छा हा ॾाढा साईं असां बि ज़ोर लॻायासीं पर खटे न सघियासीं। दिमाग़ एॾो सही न त जो 6 पर उब था हणाया। सही आर्ट जी ख़िदमत कई आहे सॼी उमिरि आर्ट जी ख़िदमत कई आहे यकीन कयो मूंखे यादि न आहे जो कंहिं मां स्टेज वञे में कमु कयो हुजे को मां अखर लिखियो हुजे। अच्छा पर हुनजे बावजूदि बि मां जनरल सेक्रेटरी थी वञा पियो। इहा अलाह जी महिरबानी आहे साईं। अच्छा हा अलाह जी महिरबानी आहे। पोइ आख़िरी जॾहिं ख़बर पई अचे कुझु न त हुननि हाराए विधो। सोराब साईं हाराइण खां पोइ साईं जो हिकिड़ो शब्द पर वॾो ॿियो नंढो थी वियो। साईं छह पर न कया वार निकिरी आया। साईं मां साईं खे सुञाणो त साईं मुनवर रिंद। हा साईं या मुनवर रिंद हे गामू गंद। साईं मां खिलाईंदोमांव साईं गामू दोस्त सां गॾु वेठो तार साहिबु दोस्त मानी खाइनि पिया वेही करे सभिनी दोस्त पुछियो मां तव्हां छा तव्हांखे वणंदो आहे? हिकिड़े दोस्त चयो मूंखे दाल मानी ॾाढो वणंदो आहे दाल चांवर। ॿिए चयो मां आलू जेके तरियल उहे चांवरनि जी मानी सां खाईंदा ॾाढा वणंदा आहिनि। ॿिए चयो साग वणंदो आहे। ॿिए चयो मूंखे मुर्गी वणंदी आहे। जॾहिं गामू खां पुछो तोखे खाइण में छा वणंदो आहे चए मूंखे भुजा वणंदा आहिनि। अहिड़ा माण्हू था सही हिन हाणे माना मुंहुं मसाला साफ़ु करायो आहे। हेर ॾिसो न माना बाक़ाइदा ईअं नथो लॻे ॿिली रखी सही मुंहुं चटींदी आहे रोज़ सुबुह जो। बाक़ाइदा रेगमाल नथो ई आयो आहे मुंहुं खे। अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि ऐं इन जे साम्हूं बीह करे पंहिंजो पाण खे पुॼारींदा लख लाण ते सोन छो न थिए। हे त भई साईं हाणे तव्हां हाराए विया हो हाणे हारायल माण्हू हिते कहिड़ो कमु हिते असां वटि खटियल उमेदवार 2 वणंदा हज़ार हिकिड़ो हाराईंदो। हा सम्झो त विड़ियासीं त सही न। अच्छा उहो असांजी नसीब आहे जो असांजे प्रकारनि जी ख़बर पइजी हुननि खे त असां हाराए विधोसीं। कन में चए थो न कहिड़ी वारो चंबो हाणे तूं कर फिरोन जी कुराड़ी खिलायो मां जी तव्हांजी मर्ज़ी आहे। अच्छा साईं असां वटि उहिदेदार आयल आहिनि माशाल्लाह। साईं मां सभिनी खे सुञाणा साईं तमामु सीनियर उहिदेदार मुनवर रिंद साहब मुनवर रिंद साहब आदि बुगटी साहब आदि बुगटी साईं कमाल पंजल खान सांगी साहब पंजल खान अली गुल साहिब खां पुछो त कंहिंजे मुक़ाबले में बीठो ऐं कीअं हाराए वियो कहिड़ो पैनल हुओ? साईं दिमाग़ असांजो कमु नथो करे इहो मूंखे यादि आहे त मां सेक्रेटरी जे लाइ उमेदवार बीठो। हाणे दिमाग़ जी हिते टेस्ट वठूं जी साईं। ॾिसूं हा साईं हेॾा पैसा पिया हुजनि हेॾा अकुल पियो हुजे कहिड़ो खणजे? मां अहिड़ो मां तेरियो न मां पैसा खणंदुमि।
सही आहे न पोइ छाजे लाइ पोइ छो जो अकुल हुजे आहे जेकॾहिं त हे खणे आहे, जंहिं वटि जेका शइ न हूंदी आहे उहा ई खणंदो बसि सही आहे ॿुधाए मूं वटि न त असां वटि उहिदेदार आयल मां वेठो आहिनि। आहियां साईं सां ॻाल्हि कर मां वेठो आहियां सरदार खावड़ साहिब खां पुछंदासीं साईं हाणे माशाल्लाह इहो 2 सालनि लाइ तव्हां टेन्योर हूंदो तव्हांजो। जी सर 2 साल 2 सालनि में छा प्रोग्राम्स आहिनि तव्हांजा? आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे खे केतिरी तरक़ी वठाईंदो? सर इंशाल्लाह जेको आहे तव्हांखे 2 सालनि में तमामु घणो फ़र्क़ु अञा महसूसु थींदो। फ़र्क़ु त काफ़ी ईंदो थो वञे हर 2 सालनि खां पोइ। हिन 2 सालनि में असां हिते जेको आहे परफॉर्मिंग स्कूल खोलींदासीं, जंहिंमें म्यूज़िक जी बि जेका आहे उहा ट्रेनिंग स्टूडेंट्स खे ॾींदासीं ऐं एक्टिंग जी बि जेका आहे उहा ट्रेनिंग जेका स्टूडेंट्स खे ॾींदासीं। बाबा जीअं हिते हिकिड़ो इदारो आहे नापा जे नाले सां, जीअं बिल्कुलु उन जी हिकिड़ी ब्रांच जेका आहे उहा हुते खोलींदासीं। ईअं हिम्मत कर यार, न त खई पुठान बंदूक बाबा सिधो थी बि गोली थो हणाए पियो अहिड़ा ड्रामा त बंदि करायो। ईअं हिम्मत कर यार। इंशाल्लाह असांजे हिन 2 महीननि में घटि में घटि जेके आहिनि 5 स्टेज ड्रामा थींदा ऐं हर महीने जेको आहे 1-2 स्टेज ड्रामो बि थींदो, हिकिड़ो म्यूज़िकल शो बि थींदो ऐं शाम गज़ल या अदबी प्रोग्राम। उहे प्रोग्रामनि जे हिसाब सां तव्हांखे तमामु घणो फ़र्क़ु नज़र। अच्छा हिते माशाल्लाह ब्रेक में वञण जो टाइम थिए थो ऐं साईं वारनि खे बि लाड़काणे बि वञिणो आहे, त आख़िर में मां चवंदुसि साईं हिकिड़ो ऐलान करे वञो सेक्रेटरी जनरल जी हैसियत सां, त पूरी लाफ्टर हाउस जी टीम जेकॾहिं लाड़काणे अचे ऐं लाड़काणे में उते अची परफॉर्म करे लाड़काणे जे माण्हुनि जे साम्हूं, त इहो हिकिड़ो ऐलान करे वञो तव्हां। असां पूरी टीम खे उते दावत ॾींदासीं, इहो चओ तव्हां। सर बिल्कुलु तव्हां जेको आहे असां न सही न बिल्कुलु चऊं था। ऐलान करे थो साईं ऐलान कयूं था न, ऐलान ॿुधो त सही न। साईं रीटेक खे कट कराई थो। तव्हां जेको आहे असांखे डेट ॾियो, पोइ असां त छॾे ॾियो त छा कयूं था। वाह, यानी अनकरीब लाफ्टर हाउस जी पूरी टीम लाड़काणे आर्ट्स तव्हांखे दावत आहे उते जेको आहे त तव्हां जे पाण हिकिड़ो ड्रामो खणी था अचो, म्यूज़िकल प्रोग्राम खणी था अचो या लाफ्टर हाउस जे हवाले सां, या ही प्रोग्राम जेको आहे अगरि जे लाड़काणे में जेको आहे तव्हां कंदो त पोइ असांखे तमामु घणी ख़ुशी, वॾो सहकार हूंदो तव्हांजो इंशाल्लाह ताला जेको आहे न फुल वॾो ऐलान करे छॾियो साईं सतार। शाबाशी जोरी कराई चओ चओ यार। असल में लाड़काणे जा माण्हू जेके आहिनि कमेंट्स में असांखे ॿुधाईंदा आहिनि यूट्यूब ते त इहो पूरो शो जेको आहे सो लाड़काणे खणी अचो ऐं आर्ट्स काउंसिल में हुते ओपन एयर थिएटर जेको आहे ॾाढो ज़बरदस्त असां ड्रामा कया आहिनि केतिरा ई हुते, ऐं अनकरीब ही लाफ्टर हाउस जी टीम पूरी हुते परफॉर्म कंदी। बिल्कुलु वेलकम कंदासीं, बिल्कुलु वेलकम कंदासीं। त नाज़रीन ऐं भरपूर इन ई ऐलान सां भरपूर जेका आहे सा शिरकत हूंदी इंशाल्लाह। ही त तव्हांजो आहे स्पेशल ट्रक कराइणी पवंदी। हा बिल्कुलु जी बिल्कुलु न उहे असां तव्हांखे हुते ॾींदासीं। साईं ट्रक बि हुजे, क्रेन बि हुजे, क्रेन शो खणी स्टेज ते विहारणा साईं। इन ई ऐलान ते ऐं हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो व्यूअर्स प्लीज डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक टू लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, वाइटल चांहि ठाहिण वारनि, 7 हिल्स अपार्टमेंट्स वारनि ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, हिलाल जा डिंग डोंग बबल ठाहिण वारनि ऐं गाला बिस्किट ठाहिण वारनि असां सां ताउन कयो आहे। ब्रेक खां पोइ जीअं मां तव्हांखे ॿुधायो त असां वटि तमामु ज़बरदस्त स्पेशल गेस्ट हूंदा। शुरू में बि आया स्पेशल गेस्ट लाड़काणे खां स्पेशली आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जा उहिदेदार हुया, ऐं हाणे जेके असां वटि आहिनि गेस्ट तमामु ज़बरदस्त सीनियर एक्ट्रेस आहे, स्टेज रेडियो टीवी ऐं फिल्म ते उन्हनि पाण मञायो आहे। अवां जी भरपूर ताड़ियुनि में सीनियर एक्ट्रेस शहनाज भट्टी। हाणे वरी जेका ॿी गेस्ट आहे असांजी, उहा बि ॾाढी सुठी माज़ी में ॾाढी सुठी एक्ट्रेस बि रही आहे, होस्टिंग बि उन्हनि कई आहे। होस्टिंग एॾी सुठी उन्हनि कई जो उन्हनि खे एयर होस्टेस जी नौकिरी मिली वई जहाज़ में। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे शमा कीरियो। विचो शॉर्टकट कयो तव्हां, हेॾो वॻड़नि वारे टन कोन न फिरियो।
सुठो आहे जीअं तव्हां इंट्रो में ॾिनो न मां शॉर्टकट करे एयर होस्टेस ताईं पहुची हा वियसि ॾिसी था ॾाढो सुठो ॾाढो सुठो न असांखे भउ हुयो त गोॾ न लॻी वञे तव्हांजो टेबल में त टेबल न भॼी पए असांजी ऐं हाणे असां वटि जेको ॿियो सिंगर आहे नई टही जो तमामु ज़बरदस्त उभरंदड़ सिंगर ऐं जेको हुनजो सिलसिलो आहे हिकिड़ो जीअं तव्हांखे ॿुधायां त जेको सिलसिलो हले थो हिन जो शागिर्द पोइ हुनजो शागिर्द पोइ हुनजो शागिर्द त उस्ताद अरबाब ख़ान खोसो जी अकेडमी आहे जैकबाबाद में जिते तमामु ज़बरदस्त सिंगर तयारु थी निकिरनि था ऐं पूरी दुनिया में हुनजो नालो थिए थो शमन अली मीर अली साहिब जो बि उहो ई उस्ताद रहियो आहे अरबाब ख़ान खोसो साहिबु उन्हनि जी अकेडमी जो हिकिड़ो शागिर्द आहे तमामु ज़बरदस्त सिंगर शबीर जमाली शबीर जमाली असां सां गॾु आहिनि हाड़े हा बेस्ता आहे चिड़ थो जरा हिकु मूड ख़राबु करे छॾ छो अॼु नथो चई कराची कराची आहे कराची का सिंगर को हो ईअं लॻे थो ट्रक हलाईंदो आहे शबीर न न अॼुकल्ह सिंगर जो स्टाइल आहे वॾा वार न तूं जो चए थो फैक्ट्रीअ मां तयारु थींदो हिकु आने मां निकितो आहे चूज़ो आहे इहा ॻाल्हि न कंदो कर फैक्ट्रीअ मां तयारु थिया बाबा सिंगर आहे बाबा अकेडमी मां तयारु थी निकिरनि था इहा ॻाल्हि कर न तूं चओ जैकबाबाद में फैक्ट्री आहे सिंगर कंपनी इहा पंहिंजी ॻाल्हि थी मञे ई न असां तमामु बहितरीनु गेस्ट आहिया आहिनि मैडम शहनाज़ भट्टी साहिबा माशाल्लाह तक़रीबन केतिरो अरसो थियो आहे तव्हांखे हिन फील्ड में मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन 35 या 37 इयर्स थी विया आहिनि 35 37 साल थी विया स्टार्ट तव्हांजो जेको आहे उहो टीवी खां ई हुयो या फिल्म खां स्टार्ट मुंहिंजो स्टेज खां हो स्टेज खां जी हा हुन खां पोइ वरी रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी जी हुन खां पोइ वरी पाकिस्तान टेलीविज़न ऐं पाकिस्तान टेलीविज़न खां पोइ वरी प्राइवेट चैनल्स आया त उन्हनि ते बि न पोइ वरी फिल्मनि वारे पासे जी हा सिनेमा जी फिल्मूं बि तव्हां कयूं जी बिल्कुलु 35 mm मां तव्हांजी फिल्म जी ब्लैक एंड वाइट दौर जी फिल्म हुई हुन में बि तव्हां माशाल्लाह ईअं ई हुयो अॼु बि ईअं ई आहियो थैंक यू माशाल्लाह अलाह जी महिरबानी इहा बिल्कुलु रब जी महिरबानी आहे तव्हां बहरहाल एतिरो न मखण हणो अच्छा न न तमामु ज़बरदस्त क्षमा किरियो साहिबा बि ईअं लॻी पई आहे माशाल्लाह बिल्कुलु इहो मखण चाणो आहे हा हेॾो हे गामू हेॾो यार पंहिंजा ॿार थो संभाले हिनखे तो हेॾे खीर ते हेरायो न बाबा अलीकुल जान अलीकुल वठी आयो पाण क्षमा किरियो असां वटि आहे माशाल्लाह पहिरियां तव्हां एक्टिंग कई जी उन में छा नाकामी थी छा पोइ होस्टिंग शुरू कई घरां दड़का मिलिया अच्छा त ही छा थी करे ही छा थी करी एक्टर थी वई आहीं अच्छा पोइ मुंहिंजो भला ठीकु आहे थोरी सेफ साइड ते वञा पोइ चयो मां होस्टिंग थी कयां माशाल्लाह ऐं जेको फिक्री सवाल तव्हां कंदा हुयो शो ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो करंट अफेयर्स जो शो हुयो फ़लसफ़े जो हुयो जंहिंमें तमामु वॾी वॾी शख़्सियतूं आयूं मोहतरम रसूल बख्श पली जो साहिबु आयो अमर जलील साहिबु आयो हुन में ऐं शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो साहिबु इहे ॾाढा तव्हांजा हिट विया हुन में सही ॻाल्हि ऐं माण्हू हुननि खे घटि तव्हांखे वधीक पिया ॾिसनि हुन में उन्हनि खे ॿुधनि पिया ॾिसनि तव्हांखे पिया मतिलबु सही आहे न माण्हू इहे त कनि ॿुधनि त उन्हनि खे पिया न हा हा इहो सही आहे न ऐं उन्हनि ते अमल बि कनि पिया माण्हू उन ते अमल बि कमल ॾाढो मुश्किल हुयो पर ख़बर न आहे केतिरनि माण्हुनि कयो प्रोग्राम जी होस्टिंग कंदे कंदे पोइ इहो एयर होस्टेस कीअं थी बसि शॉर्टकट जीअं असां सवेर चयो न जी जी तंहिंजे करे शॉर्टकट में ॾाढी सुठी होस्टिंग कयूं त उन्हनि चयो भला एयर होस्टिंग करे एयर होस्टिंग ॾाढी सुठी तुम्हारे वॾा हली वियसि तव्हांखे जेकॾहिं जहाज़ जी पायलट जी ज़रूरत आहे ऐं भई हायर मैनेजमेंट ते इहो पैगाम पहुचाए छॾींदसि अच्छा अच्छा जेकॾहिं जहाज़ जी पायलट जी ज़रूरत हुजे हुन में छा हुजणु खपे सुठी चांहि ठाहे अचणु खपे सुठी चांहि ठाहिणु अचणु खपे पायलट हा अफ़सोस मारे छॾे ख़ुदा न हूअं इहो मुंहुं आहे पायलट थियण जो छो न आहे पुटु हे मुंहुं आहे जेकी होस्टिंग करे हे अहिड़ो अणपढ़ियल माण्हू अची विहारिया अथव तव्हां हिते हे पीउ खे चवे पियो हेॾाड़े हेॾे वेह मां चयोसि पीउ सां ईअं ॻाल्हाइबो आहे पीउ खे इज़त न चइबो आहे न हेॾाड़े इज़त ॾे वेह किना माण्हू शबीर जमाली साहिबु असां वटि आहिनि तमामु बहितरीनु सिंगर माशाल्लाह तव्हांखे केतिरो अरसो थियो आहे अदा मूंखे तक़रीबन 8 सालनि जी एज में हुयुसि
माना 8 सालनि जा तव्हां जी हुयो जी 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 हाणे घणनि सालनि जा हाणे 3 खां क्रास आहियूं थोरो मथे बस तव्हां ॿुधायो केतिरो कयूं 36 खे धको न हूंदा असल में मूंखे अञा उहो एयरपोर्ट न आहे ठहियो न हा जीअं तव्हां कया पैरेट लहंदो आहे अच्छा हिन एयरपोर्ट ते त छोकिरियूं मरनि थियूं 8 सालनि जी उमिरि में माण्हू ॿारनि खे स्कूल में दाख़िल कराईंदा आहिनि तव्हां राग सिखणु शुरू कयो जी असल में सिलसिलो अहिड़ो ई हुयो मुंहिंजो स्टार्ट में शौक़ु रहियो जीअं ॿार नंढड़ा रांदि खेॾंदा आहिनि या ॿियो सिस्टम मुंहिंजो कॾहिं बि कोन्ह थियो हुयो अच्छा रांदि ॾे वियो ई न न न राग तरफ़ वियो सिर्फ़ु राग ई तरफ़ माशाल्लाह ऐं पोइ वरी उन अकेडमी में तव्हां तयारु थिया उस्ताद जी अरबाब खान ॾाढा अरबाब खान खोसो गोला स्ट्रीट जगमाबाद में जी जी ऐं उन्हनि जो हींअर पगदार शागिर्द आहे उस्ताद मोहम्मद पीरल जेको मुंहिंजो उस्ताद आहे जी, जी। मोहम्मद पीरल मीर अली उन्हनि सिख्या ॾिनी आहे अञा सिखो पिया जी जी अञा ई या सिखूं तयारु थी विया सिखी पूरो न। कयो अञा त ही समुंड आहे बसि थोरो कुझु खयो आहे बिल्कुलु राग त हिकिड़ो पूरो समुंड आहे साईं वॾी ॻाल्हि आहे समुंड आहे त पोइ वञो न हेॾे ई मुंहुं कयो हेॾे करे इन जे करे ई हेॾे आया आहियूं न समुंड कोन पियो मिले न परते हा न कराची में ई आहे न लहरूं समुंड। त हिन पासे आहिनि न हा समुंड लहरूं हिन तरफ़ असल में उन कॾहिं कॾहिं भुलिजी वेंदो आहे गामो बि छा कयूं बिल्कुलु बिल्कुलु मैडम शहनाज़ भट्टी साहिबा माशाल्लाह तव्हां स्टेज कई रेडियो टीवी ऐं फिल्म उन में तव्हां एक्टिंग ई कई सिर्फ़ु तव्हां सिंगिंग तरफ़ छो न आहियो जॾहिं त हाणे असां ॾिसूं था अक्सर एक्ट्रेस आहिनि उहे सिंगिंग तरफ़ अची वियूं स्टार्ट जेको मूं वरितो हो उहो शोबिस कान मूं सिंगिंग खां वरितो हो सिंगिंग खां ई स्टार्ट हैदराबाद में हुई पारस कंपनी जी जी उतां ई मां जेको सो स्टार्ट वरितो हो तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में साल खनि मां उते जेको प्रैक्टिस कई हुई ऐं मूंखे जेको चवंदा आहिनि सारे गामा जी जी इहो बि सॼो मूंखे हुननि यादि करायो अच्छा। वरी उबतो सुबतो जेको आहे आरोही अमरोही थींदी आहे सारे गामा पा दने सां साड़ी दफ़ा उन खां मगारे पोइ मुंहिंजो हिकिड़ो ॿ जेको आहे उहो गानो बि थियो हो ओ वरी लाड़काणे स्टेशन ते रेडियो ते बि उन्हनि कया अच्छा अच्छा और पोइ वरी कुझु जेके अलाह ताला उन्हनि उस्तादनि खे जन्नत नसीब करे ऐं पोइ उन्हनि उन प्रोग्राम खे वॾो लेंथी करे छॾियो अच्छा। हाणे मां मैडम नूरजान खे किथां पुॼी सघां मां मैडम लता साहिबा खे किथां पुॼी सघां उथंदे ई तव्हां खां नूरजान अहिड़ा थी वञो हाणे मां सम्झी वियसि त बाबा हीउ चकर वॾो आहे वॾो ॾुखियो आहे। हिनखे छॾ अच्छा ऐं स्टेट वे ते अची वञ जिथां तुंहिंजी सही तरीक़े जी सुञाणप थींदी ऐं मोट बि थींदी ऐं उहो दौर वरी ॾुखियो बि दौर हुयो न राग ॻाइणो पवंदो राग जी सिख्या वठणी पवंदी बिल्कुलु बिल्कुलु हाणे त साईं शबीर जमाली साहिबु कंप्यूटर जो दौर लॻो पियो आहे असां जहिड़ा माण्हू बि सुरीला थी विया साईं चङा भला हाणे ॻाइनि था चङा भला ॻाइनि था उन्हनि खे घुरदा ई कोन्हनि तॾहिं त ॻाइनि था इहे पिचिंग ते था हलनि अच्छा क्षमा किरियो साहिबु तव्हांजो न थियो रुझान सिंगिंग तरफ़ न मुंहिंजो कॾहिं अहिड़ो कोन्हे बि न थियो या त हुन ॻाए में सघां थी या उते बि घर वारनि जो ख़ौफ़ हुयो त अदाकारी खां उहे जलियो त वरी सिंगिंग खां इहा ॻाल्हि बि आहे इहो बि हुयो हिन मसइलो। पहिरीं अदाकारी में विया दड़का खाइण जे अच्छा। सिंगिंग जी ॻाल्हि कयां त घरां कढी छॾींदा तंहिंजे करे मुंहिंजो सही आहे हिते छा थियो धक त कोन लॻसि कंहिंखे चई क्षमा किरी किरी न बाबा क्षमा किरी जो नालो आहे हिनजो होॾे क्षमा किरियो साहिबु आहे ॾाढी सुठी एक्ट्रेस बि आहे होस्टिंग बि हिननि कई सिंगिंग तरफ़ तव्हांजो माना वियो ई न बिल्कुलु रुझान बिल्कुलु बि न ऐं ख़ौफ़ ॿई बि शयूं हुयो। हुयूं न हिकिड़ो त शौक़ु बि कोन हुयो जी, जी। ॿियो वरी डपु बि घणो हुयो डपु बि हुयो। डपु बि घणो हुयो आवाज़ हूअं सुठो हुयो ख़बर न करे तजुर्बो करे कोन ॾिठो न, पोइ हिते- हिते थोरो- करे तजुर्बो करे कोन ॾिठो अॼु थोरो हीअं न न झींगा मैडम खां तजुर्बो। जंहिंखे सिखियल बि आहे न मूंखे त ऐं अरसो थियो आहे वॾो। तॾहिं बि वरी कुझु त हूंदो 30-35 साल पहिरियां माना ॻाल्हि आहे हाणे आवाज़ सफ़ा ख़तमु आहे अच्छा हा वो हाणे मैडम त चए थी मुंहिंजो आवाज़ु उहो न आहे 35 साल पहिरियां हिननि शुरूआति कई हुई पर उहो बाद में हिननि जीअं शुरूआति कई कंपनी बंदि थी वई न न कंपनी त तमामु माशाअल्लाह जेको सो पंहिंजे आबोताब ते हा हा बिल्कुलु PMC जे नाले सां हूंदी नाहिद अख्तर साहिबा सिंगर एॾी वॾी उतां निकिती ॿिया इलाही जेके आहिनि टॉप जी कंपनी हा बिल्कुलु बिल्कुलु त शबीर जमाली साहिबु असां वटि मौजूदु आहे त साईं तव्हां खां कलाम ॿुधंदासीं तमामु ज़बरदस्त सिंगर आहिनि असांजा तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में शबीर जमाली हिक जहाड़े मुर्शिद साकू सिट इश्क वाली पाढ़ी
सामने दिल दी तख्ती उते वत चाह कनू चाढ़ी सचल इश्क बुढ़ा सचल इश्क बुढ़ा न थीवे तोड़े चिट्टी हो विसराड़ी मैं तो सारी हाँ गोली असल दीवानी मैं तो सारी असल दीवानी मुल्क दलरी नाने मुल्क दलरी नाने मैं तो सारी हाँ गोली है मैं तो सारी हाँ गोली बख्श आंखें कादिर तू है कादिर बख्श आंखें कादिर तू है कादिर बख्श आंखें कादिर तू है कादिर बख्श आंखें कादिर तू है भाणे पैन पुराणे भाणे पैन पुराणे मैं तो सारी हाँ गोली है मैं तो सारी हाँ गोली जाने यार न जाने जाने यार न जाने मैं तो सारी हाँ गोली है मैं तो सारी हाँ गोली है मैं तो सारी हाँ गोली है मैं तो सारी हाँ गोली वाह वाह तमामु ज़बरदस्त गीत ॿुधायो तमामु असांजे नई टहीअ जे बहितरीनु सिंगर तमामु बहितरीनु सिंगर आहे शबीर जमाली साहब यार अॼु त नई ॻाल्हि ॿुधाए छॾियई
बहितरीनु सिंगर आहे तमामु ज़बरदस्त हाणे तव्हांजे गानो ई ॿुधाए हा माशाल्लाह माशा इहा तुंहिंजे लाइ नई ॻाल्हि हुई इहा मुंहिंजे लाइ नई ॻाल्हि आहे बहितरीनु सिंगर आहे न हा त आहे न हा नओं इंकिशाफ़ आहे इहो वॾो इंकिशाफ़ हा त हाणे वरी ॿियो इंकिशाफ़ करण वारो आहियां मां अलाए कहिड़ो ब्रेक वठंदो आहियां मां हिन शो में त मोज़ हाज़रीन ऐं नाज़रीन केॾा बि न वञो विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि वाइटल चांहि ठाहिण वारनि 7 हिल्स अपार्टमेंट्स वारनि ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हिलाल डिंग डांग बबल ठाहिण वारनि ऐं गाला बिस्किट ठाहिण वारनि असां सां ताउन कयो आहे लाफ्टर हाउस शो जे लाइ मैडम शहनाज़ भट्टी साहिबा माशाल्लाह 35-37 साल तव्हांखे थी विया आहिनि हिन फील्ड में कॾहिं इहो ख़्यालु आयो त मां छो हीअ फील्ड चूज़ कई पंहिंजे कैरियर जे लाइ बिल्कुलु आयो 2 दफ़ा आयो छा 2 न तक़रीबन हाणे त ईंदो ई रहंदो आहे हाणे ईंदो रहंदो आहे त छो हीअ फील्ड मां चॉइस कई छाजे करे इन ई करे जो हूअं त माशाल्लाह अल्लाह जो शुक्र आहे त हिन फील्ड मूंखे तमामु घणो कुझु ॾिनो आहे जी जी ऐं तमामु घणी इज़त ऐं शोहरत ऐं प्लस यानी XYZ इलाही कुझु ॾिनो आहे ऐं हिन फील्ड सां ई आऊं सिर्फ़ु पंहिंजे पाकिस्तान में न पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह सम्झ जेके कंट्रीज़ असांजा आहिनि उहे सभु ॾिसनि था उन हिसाब सां अलाह मूंखे हिकिड़ी रेस्पेक्ट ॾिनी आहे नाले सां सुञाणनि था मुंहिंजे फ़न जे हिसाब सां सुञाणनि था पर असल में छा आहे त आऊं सिर्फ़ु हिकिड़ी हिन मीडिया जी थी रही हुयसि उन करे हाणे इहो सोचींदी आहियां त काश इन मीडिया खां पहिरीं मुंहिंजो को साइड को अहिड़ो जीअं मां को बिज़नेस करियां हा या का गवर्नमेंट जॉब करियां हा जंहिंमें जेको सो मूंखे इलाही अपॉर्चुनिटी मिले प्रॉफिट मिले हा शुरू में जॾहिं PTV ते कमु कंदा हुआ उन दौर में नौकरियूं बि धड़ाधड़ जाम मिलंदियूं हुयूं अदाकार उन वक़्तु त नौकरियूं अल्हम्दुलिल्लाह ईअं सम्झो त जहिड़ो चवण जी ज़रूरत बि न हुई पर इहे 8 कलाक जेके नौकिरी जा आहिनि न इहे 8 कलाक मां चवंदी 8 कलाक ऐं उते इहा नौकिरी कंदसि कीअं त उहो वक़्तु मूंखे जेको डिफ़िकल्ट बि लॻो त इहे 8 कलाक मां न ॾेई सघंदसि पर हाणे जॾहिं मीडिया में आयसि उन खां पोइ बि काफ़ी वक़्त ताईं इहा अपॉर्चुनिटी मुंहिंजे लाइ हुई पर पोइ जॾहिं इहे 8 कलाकनि खां 20 कलाक असां हिन मीडिया खे ॾिना त पोइ मां सम्झो मां चयो न मां ॾाढो ग़लति कमु कयो आहे जॾहिं हुते 8 कलाक हुआ ऐं फुल रेस्ट हो हिते असां डे नाइट टाइम ॾियूं था इहो वॾो 35 सालनि में छा विञायो छा हासिलु कयो 35 सालनि में फस्ट ऑफ ऑल त जॉब जे हिसाब सां मां पंहिंजो वक़्तु विञायो पंहिंजो टाइम विञायो हासिल शोहरत त आहे ऐं रहंदी असीं मरी वेंदासीं उन खां पोइ बि शोहरत जे दाइरे में असांजो नालो हलंदो रहंदो ऐं शोहरत असां माणी आहे इलाही बिल्कुलु ॿुधो आहे तव्हांखे 3-4 रक्षा बि आहिनि हा न उहो त तव्हां घटि चया आहिनि इलाही तव्हां एवरेज घटि ॿुधायो आहे सीरियस ॻाल्हि आहे न तव्हां एवरेज इलाही घटि ॿुधायो आहे हा 10-15 रक्षा तव्हांखे खपे या ड्राइविंग लाइ को रक्षा मुंहिंजी त रक्षाउनि जी पूरी कंपनी आहे हा जी जी जाबले सां न हा वेलकम मां कंपनी जे नाले करे छॾंदसि हा ॿियो कुझु क्षमा किरियो साहिबा तव्हां शायदि इनखे ॾिसी करे ई त कोई न कोई जॉब हुजे हिन शोबिज़ जी फील्ड खां अलावा इन जे करे शायदि एरोस्टिस थियो वञे न मां बिल्कुलु इहो सोचे करे कोन आयसि मूंखे शौक़ु हुयो एरोस्टिस थियण जो अच्छा ऐं टीवीअ ते अचण खां पोइ शौक़ु थियो न न न न न तव्हां मां पहिरियां एरोस्टिस हुअसि अच्छा पोइ मीडिया ते आहियां तंहिंजे करे मुंहिंजी जॉब इहा न आहे त आउं पहिरीं मतिलबु मीडिया जे करे जॉब कई या तव्हांखे ख़बर हुई सिंधी मीडिया में बजट उहे घटि मिलंदी आहे हा इहा ख़बर हुई मूंखे छॾी कोन मूंखे ख़बर ई त सिंधी मीडिया कहिड़ी आहे तंहिंजे करे फाइनेंशियली इन ते डिपेंड न कर ऐं जीअं मोहतरम आज़ादी शहनाज़ हाणे वेही थी चवे पई त एतिरनि सालनि खां पोइ जेको वॾो इशू थिए थो इन जे करे इन ॻाल्हि ते न अचां त हू छॾ न मैडम शहनाज़ भट्टी साहिब तव्हांखे ऑफर न थी एरोस्टिस जे लाइ या का ॿी जॉब अहिड़ी एरोस्टिस थिए हा पर आपा खे दग ॾिठल आहे त काॾे वेंदो जा दग अञा ताईं बि कोन ॾिठल आहिनि मुंहिंजा दग अञा बि कोन एरोस्टिस या पायलट सां गॾु रस्तो ॿुधाईंदा हाणे हिन तरफ़ कटिजा हाणे हिन तरफ़ लाइजा हिन तरफ़ चरियूं छा आहे गॾे गॾे ते वेहण वारा तव्हांखे ख़बर ई न आहे छा ऑफर त
ऑफर्स त थी हूंदियूं तव्हांखे त हीअ जॉब कयो या हीअ फर्म जॉइन कयो? मां तव्हांखे अर्ज़ु कयो न त ऑफर त घणी थियूं, अच्छा। पर उन्हनि ऑफर्स खे मूं पाण जेको सवेल न कयो न। चवे पई न त ऑफर्स बि हुयूं पर 8 कलाक ॾियण न पे चाहियो। 8 कलाक हुआ न, उहो उन वक़्तु हिकिड़ो ही मीडिया जेकी आहे न, इहा हिकु एॾी त सावक आहे, एॾी हरी भरी सावक आहे, जेको माण्हू इंटर थिए थो इन खां बग़ैर रही नथो सघे। पर जॾहिं वरी उहा सावक जेकी आहे पंहिंजी आबताब तां आस्ते आस्ते थिए थी, पोइ ख़बर थी पए माण्हूअ खे, पोइ ख़बर थी पए त वाक़ई ग़लती कई आहे। जॉब ज़रूरी आहे। एक्टर्स जेकॾहिं थियणो आहे त उहो कंहिं टाइम बि थी सघे थो। मां इहो चवंदसि त असांजी वाक़ई सिंधी मीडिया, इहा जेका ॻाल्हि अदी चई रही आहे या असां चई रहिया आहियूं, तव्हां सभु गॾिजी चई रहिया आहियो, उहो सिर्फ़ु सिंधी मीडिया ते आहे। ॿियनि तव्हां अगरि तव्हां कमु कयो था उर्दू मीडिया या वरी ॿियनि त उते पोइ इहो केरु नथो चए त जॉब ज़रूरी आहे। असां वटि एतिरो पे नथो कयो वञे। फाइनेंशियली असांजो जेको आर्टिस्ट आहे या सिंगर आहे, जेको बि हिन मीडिया सां वाबस्ता आहे, उनखे इहा ज़रूरत महसूसु थिए थी स्टिल, जेका हाणे न थियणु घुरिजे। हाणे ही हिकिड़ी इंडस्ट्री जी वटि थी वियो आहे, पर हाणे अञा ताईं बि असां वटि असांजे मुआशिरे में या असांजे हिन पूरी जेके बि आहिनि रीजनल चैनल चई सघूं था, उते इहा शइ स्टिल अञा आहे त इहो हिकिड़ो शौक़ु आहे। इहो शौक़ु न, इहो जॉब आहे। 32 साल 37 साल हुननि जा पंहिंजी एज जा ॾिना आहिनि। के ॿी बि जॉब में तव्हां कयो था त एतिरो ई टाइम खां पोइ तव्हां रिटायर थियो था, तव्हांखे सही हिते स्टिल इहो ई त आहे, हिते स्टिल इहो आहे त इहो शौक़ु ई हुयो। अरे छा थियो? वरी छा? हा छो थो लॻे? मां चयमि न रोईंदो जो आहे न, मां चयो अलाए कंहिं मिस कॉल ॾिनी आहे तॾहिं। शकील जमाली साहब पहरो तो तरफा जो पहरो है यार जो दर्शन है, सुने जो दर्शन की कजे है तो तरफा दुनिया जो पहरो है यार जो दर्शन है, सनम जो दर्शन की कजे है तो तरफा दुनिया जो पहरो। वाड़िया ना पीने वाड़िया। जो तरफा दुनिया जो पहरो है यार जो दर्शन है, सुने जो दर्शन की कजे है जो तरफा दुनिया जो पहरो। हुन शादी न कई रोस्त थी वई, हुन शादी न कई रोस्त थी वई, असां पारा रहिजी पया से सनम, यार जो दर्शन है, सुने जो दर्शन की कजे। सोफे ते पारू की वेर तो वाह उस्ताद खान साहब। जी सर। हाँ अची आओ जो तव्हांजो शागिर्द तव्हां सां गॾु आहे, ही केरु आमरा? ही शई वॾी दास्तान आहे। वॾी दास्तान? मूंसां दास्तान साण आहे हिकिड़ी। छॾियो बसि, न ॿुधायो बसि। दास्तान वॾी दास्तान आहे न, माठेलो भात अथसि। न सही न? केरु आहे साईं? ही सही तमामु वॾो शाइर आहे। अच्छा, वॾो बरसई जो वॾो शाइर आहे साईं। शाइर भला सोकड़ जो शिकार थी वियो। सही छा ॿुधायूं, पहिरियां ही तारा रही साहिब खां बि वधीक थुलो। अच्छा हा सौखो हुयो, पोइ किरो न किरो न शाइरनि खे फ़नकारनि खे बुख मारे छॾियो। ओहो, फ़नकार इहे बचा थो वञी, तव्हां जूं अखियूं वेझी वयूं हुन चकर में। है तोबा सारी। ॿुधाई ही मसइला जॾहिं पैदा थियो न बाबा, जी जी, औरतुनि में हुलम अची वियो। हिकु ॿिए कुझु न छा थियो आहे, छा थियो आहे? हिकिड़ी चो अफ़वाह थी आहे, ॿी चो बिजली अचे त पोइ ॾिसूं। ॾिठो त कुंड में पियो आहे, बुजुर्ग लॻल हिते पियो आहे। हे वीचारा असल में पैदाइशी डुबरा था थियनि। अच्छा, कहिड़ी शाइरी तव्हां खणी आया आहियो? कहिड़ी शाइरी ॿुधाईंदो? शाइरी बाबा ॿुधाए कहिड़ी आहे? ॿुधाए शाइरी साईं। शाइरी ॿुधावा। हेॾे हेॾे बाबा हेॾे किथे? ॿुधाए न साईं। हेॾां साईं गवैया साहिबु हेॾां अचो। खान साहिबु हेॾे अचो। हेॾे हेॾां हेॾां। ख्याल सां ख्याल सां, हेॾो महिमान वेठा आहिनि। हेॾे ई त न वञो। क्षमा किरियो साहिबा वेठी आहिनि। हेॾे ई काॾे थो वञे न, होॾे जमालीअ ॾे भरो न। असांजे माण्हुनि में हथ थो विझे।
हर सुहिणे माण्हू खे पंहिंजो करे वेठो आहे बागा पंहिंजी शकिल बि थोरी तब्दील करे हेॾो मट जहिड़ो मुंहुं थो खयो वार हिकिड़ो थो लभे मथे ते साईं शाइरी ॿुधायो साईं शाइरी जी साईं जी बाबा ॿुधायो शाइरी बाबा हा साईं अर्ज़ु कयो आहे अर्ज़ु कर साईं कयो साईं कयो त हाणे भई हिन ते म्यूज़िक ते हलंदो सर हिकिड़ो आहे ABC ते हिकिड़ो नज़म ठहियल आहे जी हा सर साईं वॾो कहिड़ो शाइर आहे साईं हा बाबा ॿुधाईंदो वॾा मोचड़ा खतम साईं ABCD बेगम टे डी मानी आहे रेडी EFGH आहे मूं मैच बाल भी कैच ABCD बेगम टे डी मानी आहे रेडी EFGH आहे मूं मैच टियों बाल भी कैच देयर इज अ सिल्वर फिश देयर इज अ सिल्वर फिश खाए थी पचास हिकिड़ो फिश मिश देयर इज अ सिल्वर फिश देयर इज अ सिल्वर फिश खाए थी हिन जो स्विच त बंदि कर बटण बंदि करे जी सर हुननि खां पुछा कर तूं इहो चयो छा आहे क़ुर सम्झो ई बिल्कुलु सर हिकु तुंहिंजो आवाज़ किनो ॿियो वरी मोतबर थी करे शमन मीरादी थी करे वरी म्यूज़िक हलाए ईअं ई तूं ॿुधा सम्झ में त अचे म्यूज़िक ते हलंदो जी साईं म्यूज़िक में तव्हांजा ॿोल सम्झ में नथा अचे अच्छा म्यूज़िक जे ॿुधायो वो ॿुधाए ॿियो ॿुधाए ख़ुदा कंदा हे जेको न बाज़ार में बाज़ार में गुॾा मिलंदा आहिनि ओड़ो थी सर कहिड़ो जंहिंमें तोखे मार मिली उहो ॿुधाए हा अच्छा इहो उस्ताद खान साहिब इहो शाइर जो नक आहे या मुंहं ते ॾाटो रखी थो घुमे सही हल ॿुधा हा साईं हा बिल्कुलु चए थो 1 2 1 2 हितां भाॼी तूं ममे तू 1 2 1 2 हितां भाॼी तू ममे तू 3 4 मक्खण मानी हैड सौर गेह में कुटी तो ही भौर 3 4 मक्खण मानी हैड सौर गेह में कुटी तो ही भौर 5 6 खिल भोग जाती बुक्स आहे खीर पानी मिक्स 5 6 खिल भोग जाती बुक्स आहे खीर पानी मिक्स लठ 7 8 7 8 साम्हूं बीठो आहे सेट जंहिंजो वॾो आहे पेट 7 8 साम्हूं बीठो आहे सेट जंहिंजो वॾो आहे पेट 9 10 मां इको 10 पई कन पटन 9 10 मां इको 10 पई कन पटन 11 टॉयलेट दर छॾे खोलिव तो छॾे रोल 11 टॉयलेट दर छॾे खोलिव तो छॾे रोलिव ख़ुदा जो कसम ॿई बेइज़्ता साईं तार साहब इन्हीं से चौथा जलने वाले का मुंह काला वाह वाह सही वाह न न असां वांदा वेठा आहियूं तूं ABCD ॿुधाई शाइर सुठो शाइर ॿुधाए वेड़ो करे ॿियो ॿुधाए मूंखे उल्टी थी अचे जे हिन ॿुधाई असां हथ चऊं था हिते उल्टी कर ख़बर पवे वार खां पोइ नापी न हे छा वठी आयो आहे अॼु ख़बर पवंदई हे त असांखे समझ तूं गाली थो ॾे बोर कर फुल बोर कर चए थो पेट तुंहिंजो गोल मटोल चारमण थींदो तुंहिंजो गोल हेॾो वातई पटियल तारा बगैर म्यूज़िक जो तो ॿुधाए बगैर म्यूज़िक जा बगैर म्यूज़िक जा जी हा पेट तुंहिंजो गोल मटोल चारमण थींदो तुंहिंजो बोल हेॾो वातई पटियल तारा वॾा ॾंदई चप भी कारा दूंहों ॾिसी आ पहुतो उॾाणो गंजो पोड़ो अख का असांजी बेइज़्ती न कर शायरी तो लिखे या समझ तो मांखे तो चवे साईं तार साहब शायरी काथे ठाको कंदी न साईं सर स्पेशल जेको नज़म आहिनि साईं जे लाइ ॿुधी समझ तो हेॾे अची असांखे चओ न माण्हुनि खे चओ तो ॿुधाए ॾियनि चीर इहे मुंहिंजा वीर इहे ही गंज कुटनि ऐं वार पटनि नक चप सुजे वठी लूह ॾिए छोरा चिथ ॾियनि घणा दस्त थियनि ॿियो यार अटो गेहूं खंडु कटो कारा कलर कयूं ॾाढी मुछ कटियूं वाह पाड़ पटियूं ॾिसी चप चटियूं ॾींहं सूमर अचा ॾिसी पिणे भॼां वाह सही वाह स्पेशल ॿियो हिकिड़ो नज़म तव्हांजे लाइ घर में गिर वञा अला पुॼंदी न पई लॻे हथ सां थी हथ जी वॾी यादि आहे जी हा जी खाइण जा शौक़ीन हा
बेहतर टाइटल आहे खाइण जा शौक़ीन कपकीर इहे मुंहिंजा वीर इहे मिठा बोड़ अचनि डिश थाल टुटनि कपकीर इहे मुंहिंजा वीर इहे मिठा बोड़ अचनि डिश थाल टुटनि हथु कालर विझे वठी ड्रू हॾिए हथु कालर विझे वठी ड्रू हॾिए छोरा छिक ॾियनि टुटी भत वहनि थोरो यार हटो हण बूथ वटो वञी जाम खायूं देगड़ा चमचा चटियूं सभु ताम डटियूं ॾिया कंध फटियूं सिधी लॻेसि तरह मारे बाबा वॾो तूं ज़बरदस्त शाइर आहे हल तूं शाइरी लिख हली मां न पाणे मुंहुं थो ॾियां वेठो हाले तूं हां वेठो जमाली ॾे वञ प्यारा माण्हू होॾे चवे ई नथो प्यारा माण्हू प्यार हिक सां थींदो आहे सभिनी सां थोरे थींदो आहे इहो शाइर किथां हथु कयो अथव शाइर किथां हथु कयो अथव बसि जीअं तोखे हिननि हथु कयो आहे शाइर साईं उस्ताद खान साहिबु तव्हां वेहो हिते तव्हां बेसरो वठी आयो हिकु त शाइर बि पाण बि बेसरो आयो असां तमामु सुरीलो सिंगर आयल आहे शबीर जमाली वाह वाह यार शबीर जमाली तमामु ज़बरदस्त आहे ॾे ख़बर आहे ये जेके वार तुंहिंजा कुड़ियूं वरी आया थी छा कंहिं वार कंहिंजा असल में जीप छिकींदो न वारनि सां साॻा थी विया न वरी हा सुहिणो लॻे वारनि सां हा सुहिणो न हूअं शबीर भाउ खां हिकिड़ो सुवालु पुछा थो कयां आरिफ़ुल वार तव्हांजो छा थिए आरिफ़ुल वार उहो पंहिंजे ज़िले जो हिकिड़ो सुठो पंहिंजे सूबे जो डिज़ाइन हिकु जहिड़ी थी लॻे न न असल में फनकारनि जो स्टाइल हुयो स्टार्ट में हा ॾिसो तव्हांखे कीअं गंज सुहिणी पई लॻे हा जीअं तिॾ फिरे पई सुहिणी तव्हां ज़रीर कयो त मूंखे वरी वार ईअं ठहंदा आहिनि जी जी शबीर जमाली साहिबु असां वटि मौजूदु आहे त हिन जी मौजूदगीअ जो फ़ाइदो वठंदे असां हिन खां गीत ॿुधूं कोई तव्हांजी भरपूर तारीफ़ में हाज़िरीन शबीर जमाली तो त झट में चयो मूंखे तोखे यार विसार छॾियां चयो मूंखे तोखे यार विसार छॾियां तो त झट में चयो मूंखे तोखे यार विसार छॾियां छो न पंहिंजो पाण खे मां छो न पंहिंजो पाण खे मां पिरी तोले मार छॾियां तो त झट में चयो मूंखे तोखे यार विसार छॾियां तो त झट में चयो मूंखे तोखे यार विसार छॾियां मुझे जिंदगी तू
बेहतरीन गीत ॿुधायो शबीर जमाली साहब। ऐं हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो लेडीज़ एंड जेंटलमैन प्लीज़ डोंट गो अवे, विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, वाइटल चांहि ठाहिण वारनि, 7 हिल्स अपार्टमेंट्स वारनि, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, हिलाल डिंग डांग बबल ठाहिण वारनि ऐं गाला बिस्किट ठाहिण वारनि असां सां ताउन कयो आहे। मैडम शहनाज़ भट्टी साहिबा, का अहिड़ी ख़्वाहिश त हूंदी जेका रहिजी वई हूंदी हिननि तव्हांजे कैरियर में, जेका चाहींदा हुजो त मरण खां पहिरियां उहा ख़्वाहिश मुंहिंजी पूरी थी वञे, कहिड़ी ख़्वाहिश आहे उहा? उहा इहा ख़्वाहिश आहे त मरण खां पहिरीं मुंहिंजा जेके ॿार आहिनि नंढा, उहे पंहिंजी मंज़िल ते पहुचनि ऐं उन्हनि जो मुस्तक़बिल सुठो हुजे, उन्हनि खे पंहिंजी मंज़िल ते पंहिंजे पेरनि ते बीठल जॾहिं आउं ॾिसंदसि त पोइ मां सोचींदसि जे मरां बि थी त हाणे सुकून सां भली मौत अचे। अच्छा, पोइ तव्हांजी फैमिली मां कोई आर्टिस्ट आहे या उनखे तव्हां चवंदो त थिए? न, बिल्कुलु न। माशाल्लाह मुंहिंजो वॾो पुटु जेको आहे उहो त PTV जा ड्रामा करे चुको आहे ऐं इन अदर जेके चैनल्स आहिनि असांजा सिंधी, उन्हनि ते जेको सो माशाल्लाह सीरियल कया आहिनि। मुंहिंजो नंढो पुटु जेको आहे उहो बि हींअर माशाल्लाह 14 सालनि जो आहे, 15 जो, उन बि वॾा सीरियल कया आहिनि। तव्हां उन्हनि खे इहा सलाह ॾींदव त हिनखे कैरियर ठाहियो पंहिंजो? बिल्कुलु न, मक़सदु इहो आहे त पहिरीं एजुकेशन हासिलु कनि, प्रॉपर एजुकेशन हासिलु कनि, कीअं सुठी मंज़िल ते अचनि, को बिज़नेस कनि या का सुठी तमामु वॾी जॉब अचनि, उन खां पोइ ही फील्ड केॾा कान थी वञे, पोइ भली अचनि, पोइ भली कनि। अच्छा, तव्हांखे केतिरो अर्सो थियो आहे PTV तां कॉल न आई आहे कंहिं ड्रामे जे लाइ? न, मूंखे कॉल आई आहे, मां सीरियल करियां पई। वेझर में कयो पिया? जी बिल्कुलु। अलाए अक्सर आर्टिस्ट इहे चवंदा, सीनियर आर्टिस्ट, असांखे कॉल नथी अचे, PTV ते ड्रामा वग़ैरह नथा थियनि। न, मक़सदु इहो आहे त असल में छा आहे जो PTV जो इदारो त गवर्नमेंट जो इदारो आहे, उते त कोई इशू कोन्हे को, पर लॉबीज़ जेके असांजूं हींअर ठही चुकियूं आहिनि, उहे जेके चाहींदा आहिनि त सिर्फ़ु उहे लॉबीज़ में असांजे माण्हू हुजनि, जेके पैनल ते आर्टिस्ट आहिनि उहे ई हुजनि। ऐं इन करे सीनियरिटी खे हू जेको आहिनि बैक ते रखंदा आहिनि त छो सीनियरिटी हिकिड़ी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, नालो आहे ऐं पावरफुल उन्हनि जी एथेंटिक्स आहिनि, त उन हिसाब सां हू उन्हनि खां घबराईंदा आहिनि। घबराईंदा छो आहिनि त हिकिड़ो त उन्हनि जी पेमेंट वॾी आहे, ही पेमेंट अदा करे नथा सघनि, उन्हनि खे ॾेई नथा सघनि, इनजे करे तंहिंजे करे हूअ सीनियरिटी आर्टिस्टनि खे चवंदा आहिनि इहे घर वेठा हुजनि। ॻाल्हियूं अहिड़ियूं था कयो, दिलि चए थी मां रोई पवां। न, रोयो न, आर्टिस्ट ॾिसो न, जेकॾहिं हींअर जेको क्षमा थोरी देरि पहिरीं ॻाल्हि कई हुई त ही मीडिया जेकी आहे तमामु हिकिड़ी वॾी पावरफुल ऐं स्ट्रॉन्ग आहे, पर असांजी जेकी सिंधी मीडिया आहे उनजो स्कोप एतिरो कोन्हे। ये उर्दू वारे पासे ॾिसो, इंडिया वारे पासे ॾिसो, ओवरऑल वर्ल्ड में ॾिसो त उन्हनि जी पावरफुल स्कोप आहे ऐं उहे आर्टिस्ट जेके आहिनि हुननि खे न जॉब जी सोच आहे, न हुननि खे पैसे जी सोच आहे, ज़रूरत ई न आहे उन्हनि खे, ॻाल्हि ज़रूरत ई कान्हे। हिते ॾिसो असां वटि सिंगर आहे उस्ताद पिनंदो थो वते वेचारो, ॾिसो रियली हेॾो सिंगर आहे सुरीलो। सही था चओ साईं ताहिर साहब, सही शहनाज़ साहिबा जेकी ॻाल्हि कई तमामु सीनियर मोस्ट सीनियर असांजी कलाकार आहे ऐं हीअ उन दौर जी कलाकार आहे जीअं असांजी वॾी लेवल जूं कलाकार, जीअं पंहिंजो शहनाज़ साहिबु आहे, जीअं असांजी मरी वई जेका असद कुरैशी साहिब जी वालदा थींदी हुई, रोशन अता साहिबा, मुमताज़ कंवल आहे, नसरीन नाज़ आहे, साहिबा, शबीरा चन्ना साहिबा आहे, तमामु वॾी लेवल जी आर्टिस्ट आहे, हीअ कलाकार आहे। तव्हांजे दौर में मैडम जेके ड्रामा थींदा हुया उहे प्रॉपर ड्रामा हूंदा हुआ, उन्हनि जे लाइ माण्हू टाइम कढी उनखे ॾिसंदा। हाणे ड्रामा थियनि था, उन में अदाकार बि हेड़ा लांती अचनि था, ड्रामे जी हालत ईअं हूंदी, ईअं ई ॾुबरो ड्रामो हूंदो। अर्ज़ु इहो आहे त तव्हां आर्टिस्ट जे नाले खे चयो त हेड़ा लानती, छो त नालो आर्टिस्ट आहे, उहो वॾो बि हुजे नंढो बि हुजे, नालो आर्टिस्ट आहे, त सॉरी तव्हां पंहिंजा लफ़्ज़ वापसि, ऐं आर्टिस्ट खे लानत वारो लफ़्ज़ न चइबो। ओके थैंक यू। हीअ मोटाए वरी गामू करे छॾे। न उहो बि आर्टिस्ट आहे। अच्छा, शमा कीरियो साहिबा, अक्सर तव्हांखे अहिड़ा माण्हू मिलंदा आहिनि प्लेन में जेके गामू पारां ठूठ कढी वेही रहनि सीट खां ॿाहिरि, जीअं तव्हां गुज़रो त थोरो ईअं टचिंग थिए, मिलंदा हूंदा? छोड़ टिकट था भरियो, 40 था टिकट आहे, एतिरो बि हक़ु न आहे।
इहा ॻाल्हि पर न जीअं कर। तव्हां ॾिसो बिहेव कयो था हुन सां हा। डील कयो पिया न हाणे असांखे बि डील करणु अची वई आहे त ठूठ टोड़े कीअं सघिजे थी ही बि त हथोड़ो खणी वेंदियूं आहिनि अंदरि अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि न किना सीटूं ते हिकु पेट वॾा बराबरि ईअं करे मैडम बेल्ट नहीं आ रहा बेल्ट तो डाल दे। अच्छा पोइ तव्हां इहो ॿाहिरियों फिलाई स्टीवर असां एक्सटेंशन्स इलाही रखी था छॾियूं एक्सटेंशन आहिनि अच्छा पोइ तव्हां ॿाहिरि मुल्कनि में विया आहियो न एयर होस्टेस त दादूअ ताईं हलंदी आहे असांजी न लाड़काणे ताईं हलंदी आहे छा मतिलबु बाबा फॉरेन ते वेंदा आहियो बिल्कुलु विया आहियूं केतिरा मुल्क तक़रीबन घुमी चुका आहियो अधु दुनिया त घुमी चुकी आहियां माशाल्लाह अगरि मुल्क बि चङा ख़ासा घुमी अधु दुनिया चई कोई सघां मुल्क रहिजी त वियो हूंदो इलाही सारा अधु रहिजी विया आहिनि अधु रहिजी विया आहिनि असांजो पाकिस्तान ऑस्ट्रेलिया ही वारी बेल्ट रहिजी वई आहे ऑस्ट्रेलिया साइड ऑस्ट्रेलिया साइड माशाल्लाह असांजो पाकिस्तान में शहर ॾिठो अथव मीरपुर बटेरो ओॾा जहाज न वेंदो आहे ओॾे ई न विया भाई पूरी ओॾा जेका दुनिया सवारी वञे थी उन ते ऐं वेंदी कोन हा बाबा शमा साहिबा तव्हां नाराज़ न थियो ॾुख न कयो हे असल में कोच में हिननि एयरस्ट्रीट अची वञनि न हिन मीरपुर ख़ासि लाड़काणो सखर थो नज़र अचे बाबा जहाज़ जे हेठि बीह करे ॾिसंदो आहे उनजी एयरोस्टा ऐं अहिड़नि माण्हुनि जे करे बस होस्टेस जेके छोकिरियूं रखियूं कुझु ॾींहं कोच सर्विस वारनि अहिड़नि माण्हुनि जे करे उन्हनि उहे हटाए करे छोकिरा रखी छॾिया आहिनि ऐं अहिड़ा माण्हू बि अथी जहाज पंहिंजे लॻे वञे पियो राति जो ईअं बती ईअं कंदो आहे न हे वरी बीठो पियो हणे अचे मुंहिंजी ज़ाल खे अखियूं थो हणे हे वरी अहिड़ो माण्हू पहिरियों दफ़ो जहाज़ में चढ़ियो उते एयर होस्टेस जीअं तव्हां ऐलान कंदा आहियो त हिन प्लेन खे पंहिंजे घर जहिड़ो ई माहौल तव्हांखे हिते मिलंदो हे उथी बीह रहियो मां हिते थांव थोरी धोईंदोमांव ऐं हिनजी ज़ाल वरी पहिरियों दफ़ो 30 सालनि खां पोइ ज़ाल हिनखे चांहि ॾिनी चांहि हा हिनखे 30 साल हिन चयो यार वॾी ॻाल्हि आहे 30 सालनि खां पोइ ॾाढी सुठी चांहि पीआरी थी वॾी ॻाल्हि आहे त ज़ाल चयो सॉरी मूंखां ग़लती थी वई मां पंहिंजो तोखे प्यालो ॾिनो आहे हे तुंहिंजो थी एॾो सादा माण्हू आहिनि मासूम माण्हू पहिरियों दफ़ो जहाज़ में वेठो हाणे जहाज़ जेसिताईं टेक ऑफ करे हिनखे ख़बर ई न हुई त पहिरियां रनवे ते हलंदो आहे थोरी देरि जीअं अञा जहाज़ स्टार्ट वरितो आहे उथी बीहो गोड़ करणु शुरू कयईं काॾियो ड्राइवर ॿाहिरि सॾकियोसि हुनखे अरे भाउ छा थियो मुसाफ़िरनि चयो एयर होस्टेस भॼो छा थियो चयो असां खां बाए एयर जा पैसा वरिता अथव बाए रोड वठी था वञो अहिड़ा माण्हू सादा बि मिली वेंदा आहिनि अक्सर जेके पहिरियों दफ़ो ईंदा आहिनि पोइ कुझु माण्हू सुञाणींदा बि हूंदा तव्हांखे टीवीअ ते ॾिठो आहे मुंहिंजे ख़्याल में मीडिया मूंखे सिर्फ़ु इहा हिकिड़ी शनाख़त ॾिनी आहे अक्सर माण्हू सुञाणींदा आहिनि ऐं उन में ख़ुशी थींदी आहे मूंखे ॾाढी अक्सर माण्हू नंढा ॿार बि खणींदा हूंदा हे तव्हांखे सुञातो आहे नंढड़े हा नंढड़े बिल्कुलु तव्हांखे सुञातो आहे 2 सालनि जो ॿार बि तव्हांखे सुञाणींदो आहे असां नंढा ॿार कच्छ ते खणी ईंदा आहिनि साईं नंढड़े सुञातो तव्हांखे अरे बाबा तोखे पीउ आहे तोखे नथो सुञाणे हा वरी फरमाइशूं अहिड़ियूं अहिड़ियूं साईं नंढड़ो रोए थो थोरो परचायो थो हिनखे थोरो ईअं तव्हां सां बि फरमाइशूं कंदा हूंदा माण्हू मुख़्तलिफ़ न अहिड़े क़िस्म जी फरमाइशूं कोन कंदा उनखे ख़बर आहे त किथे वेठा आहियूं पंगो जमाल साहब तव्हां कंहिंसां आया खान साहब सां अलाए यको तूं होॾे जो सवाल अथव हुन साईं जमाली साहब पाया हुआ नहीं बास्केट पायो नहीं या अथसि त तव्हां वांगुरु थोरी आहे पहिरियों दफ़ो पाए आयो आहे ख़बर आहे पराई लुंगी पाइण वारा कहिड़ी हा हा कहिड़ी तूं पाजी पाती आहे किन अकबर सुहाई छा नालो हा अकबर सागरू अकबर सागरू अशरफ शायर साहब ॾेई वियो असांखे लुंगी तोखे न मिली आहे कहिड़ी अलॻि ॻाल्हि जी जी बिल्कुलु शबीर जमाली साहब असांजो वटि तमामु बहितरीनु सिंगर आहे त उनखां पुछंदासीं साईं मुख़्तलिफ़ शोज़ शुरू थिया आहिनि कोविड-19 खां पोइ जी तक़रीबन हींअर अलहमदिल्ला स्टार्ट थिया आहिनि कुझु पोइ बि शहर में सिटी में कोन पिया थियनि ॿाहिरि जेके इलाइक़ा आहिनि पंहिंजो बलूचिस्तान साइड हींअर तक़रीबन जैकबाबाद खां अॻिते प्रोग्राम कयां पियो अच्छा अच्छा जी जी अच्छा तव्हांजो स्कूल ऑफ थॉट कहिड़ो आहे माना सिंगिंग में मुंहिंजो उस्ताद अरबाब एकेडमी उहो त उस्ताद थियो न स्कूल ऑफ थॉट तव्हां छा आहे हाणे केरु सम्झाए जीअं मां तव्हांजो जेको स्टाइल ॾिठो ॻाइण जो तव्हांजो स्टाइल शमन अली मीराली साहब सां मिले फॉलो उन्हनि खे फॉलो उन्हनि खे यानी स्कूल ऑफ थॉट चई सघूं था त शमन अली मीराली साहब हिकिड़ी पाण अकेडमी जी हैसियत रखनि था ऐं केतिरा ई उन्हनि जा शागिर्द उन्हनि खे ई ख़बर न आहे मुंहिंजा शागिर्द तमामु सुरीलो आहे असांजी सिंध जो हिकिड़ो इन जो जेको दोड़े जो उस्ताद शमन मीराली जो स्टाइल आहे जी जी उहो सिंध में कंहिं न ॾिनो आहे तव्हां बि उन्हनि खे ई फॉलो कयो पिया तक़रीबन पोइ अक्सर तव्हां खां महफ़िल में शमन अली मीराली साहब जा कलामनि जी फरमाइश थींदी हूंदी हा बिल्कुलु
सेम तक़रीबन अच्छा ऐं काफ़ी उस्ताद सां गॾु शो बि कया आहिनि माशाल्लाह माशाल्लाह पंहिंजो उबाड़े साइड ॾहर की साइड इन्हनि इन ज़िलनि में जी 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 What is the summer and winter and between of the mosams? तव्हां ॿुधायो पहिरियां तोखे पाण खे अचे थो हालांकि हिन मुंहं ते अंग्रेज़ी ठहे अथी तव्हां अंग्रेजी कहिड़ी ॻाल्हि आहे पुछा कयो मां गर्मीअ ऐं सियारे में कहिड़ो फ़र्क़ु आहे गर्मीअ में हेड़ा निकिरंदा आहिनि जीत वे मुदे ख़ारिज पता न हणो रुबरू विग केॾी महिल लाईंदो मां पायां शहनाज़ भट्टी साहिबा असां सां गॾु मौजूदु आहे ऐं शो जा बि कुझु आख़िरी मिनट्स आहिनि त असां चाहींदासीं त शो में अची तव्हां कीअं लॻो तव्हां थोरा कमेंट्स ॾियो हिकु तव्हां वॾे अरसे खां पोइ आया आहियो कीअं लॻो तव्हांखे शो में माशाल्लाह तमामु तव्हांजी लॉफ्टर शो ॾाढो ख़ूबसूरत ऐं सुठो आहे ऐं आउं घर में ॾिसंदी हुअसि ॾिसंदा आहियो हा मां ॾिसंदी आहियां तक़रीबन ॾिसंदी आहियां तक़रीबन मूड ख़राबु हुजे इंजॉय कंदी आहियां खिलण जे लाइ शो ॾिसंदा आहियो न हूअं बि मां वेठी हूंदी आहियां त माण्हू वेठो आहे ॾिसे वेठो चैनल मां चेंज कयो अचानक ई लॻी वियो त उन्हनि चैनलनि खे छॾे पोइ शो आउं ॾिसंदी आहियां छो जे इन में कुझु पल कुझु जेके टाइम जूं घड़ियूं आहिनि उहे माण्हू ख़ुशि थी ऐं टहक ॾेई ऐं जेको सिंधी मीडिया जो तमामु हिकु वॾो शो आहे तव्हां ॾे अचूं तव्हां सभई जेके आहियो न स्टेप बाय स्टेप जेको माना हिकिड़ो क्यू टाइप क्यू ॻाल्हाईंदा आहियो न त तमामु माशाल्लाह ज़बरदस्त ऐं हिन में ॾाढी असां घर में ई खिली ॾींदा आहियूं ऐं शमा कीरियो साहिबा तव्हां कीअं महसूसु कयो शो में अची मूंखे ॾाढो सुठो लॻो ऐं जीअं अदी चयो त तव्हांजी पाण में जेका कोऑर्डिनेशन आहे न उहा वाक़ई ॾाढी सुठी आहे ऐं हिन कोऑर्डिनेशन में तव्हां बि अचो न कॾहिं तव्हां टाइम न आहे शायदि मां शायदि टाइम मैनेज नथी करे सघां इहो मसइलो आहे ऐं एंजॉय ॾाढो कयो आहे तव्हां मां ॾाढो एंजॉय कयो आहे ऐं हिन टाइम ते ख़ासि करे कंहिंखे खिलाइणु कंहिंखे रोइणु त ॾाढो सवलो आहे हर को तयारु आहे रोइण जे लाइ पर कंहिंखे खिलाइणु जेको आहे उहो ॾाढी मुश्किल ॻाल्हि आहे ऐं मुश्किल प्रोजेक्ट आहे धरती ते जेको इहो थी रहियो आहे लाफ्टर हाउस वाक़ई ॾाढो सुठो आहे अमेज़िंग आहे ऐं माण्हुनि खे खिलाइणु माण्हू ॾाढे टेंशन में आहिनि बिकॉज़ इलाही डिफरेंट जेकी ॻाल्हियूं आहिनि कोविड आहे कोरोना आहे मसइला आहिनि मसाइला आहिनि महांगाई आहे हीअ हुकूमत अहिड़ी अची वई आहे तब्दीलियूं अहिड़ियूं अची वयूं आहिनि जेके बर्दाश्त खां ॿाहिरि आहिनि पर उन में तव्हां माण्हुनि खे हिकिड़ी सुठी इंटरटेनमेंट मुहैया करे रहिया आहियो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे मूंखे ॾाढो शबीर जमाली साहिबु तव्हांखे कीअं लॻो शो में अची तमामु बहितरीनु ऐं ॾाढी ख़ुशी थी सवेरे छा पिया चवणु चाहियो तव्हां उहा हाणे चओ भाई इहो ई चवणु पिया चाहियुमि त सिंधी मीडिया जो पहिरियों शो ऐं वॾो शो आहे तमामु वाह इहे लफ़्ज़ चई वियो वॾी ॻाल्हि आख़िरी ॻाल्हि करे छॾियो ऐं हिन ॻाल्हि ते गानो त ठहे थो हिननि खां ॿुधो त मुअज़्ज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन वेंदे वेंदे आख़िर में असां तमामु बहितरीनु गीत ॿुधंदासीं शबीर जमाली खां असांजो लाफ्टर हाउस शो अवां धरती टीवी ऑफिशियल यूट्यूब चैनल ते बि ॾिसी सघो था सब्सक्राइब कयो हुन चैनल खे लाइक कयो ऐं शेयर कयो ऐं कमेंट्स ज़रूरु ॾिजो त लाफ्टर हाउस शो में तव्हांजा पसंदीदा कहिड़ा कहिड़ा अदाकार फ़नकार असां हिते घुरायूं ज़रूरु असांखे कमेंट्स में ॿुधाइजो त आख़िर में अवांजी भरपूर ताड़ियुनि में शबीर जमाली